बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान जी फितरत रही आहे त हू पहिरियों इरादो कंदो आहे ऐं इरादे करण खां पोइ जॾहिं को कमु शुरू कयो वेंदो आहे उन कमु शुरू करण वारे अमल खे ई कमिटमेंट चइबो आहे। कमिटमेंट मतिलबु अज़म। तव्हां जॾहिं को बि अज़म कंदा आहियो या कमिटमेंट कंदा आहियो त उनखे कंटिन्यू रखण जे लाइ, उनखे जारी रखण जे लाइ या उनखे लाॻीतो करण जे लाइ माण्हूअ में पोटेंसी हुजणु लाज़मी हूंदो आहे। सभ खां पहिरीं असां को गोल मुक़ररु कंदा आहियूं, को मक़सदु मुक़ररु कंदा आहियूं। उन मक़सद खे ई अॻिते वधाईंदा असां आख़िरी मंज़िल ताईं पहुचाईंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो केतिरा ई अहिड़ा माण्हू हूंदा या ॿार जेके स्टूडेंट्स आहिनि उहे चवंदा आहिनि त मां 2 कलाक पढ़ंदुसि, 3 कलाक पढ़ंदुमि, ऐं उनखां पोइ हू उहे कमिटमेंट त करे वेंदा आहिनि पर उनखे कंटिन्यू न करे सघंदा आहिनि। कंटिन्यू जेका कमिटमेंट थींदी आहे उहा ई बहितरीनु थींदी आहे। हाणे जॾहिं बि तव्हां कमिटमेंट कयो त उन में ॿियो को ऑप्शन न हुजे। तव्हां कमिटमेंट कयो था उनखां पोइ तव्हांखे ॿियो को बि तरीक़ो या रस्तो न हुजे त जेकॾहिं हीअं न कयां त हीअं थींदो। जेको टाइम मुक़ररु कयो था उन टाइम में उहो कमु कयो, जेका हद मुक़ररु कयो था उहे कम जी हद उहा पूरी कयो, उनखां पोइ तव्हां अॻिते वधो हली। कमिटमेंट 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि। हूअं बि चॉइसिस 2 हूंदियूं आहिनि माण्हूअ खे, कहिड़ी कमु करणु ऐं न करणु, सही करणु ऐं ग़लति करणु, ख़राबु करणु ऐं सुठो करणु। इहे चॉइसिस हर जॻह ते मौजूदु हूंदियूं आहिनि। हाणे तव्हांजी पंहिंजी मर्ज़ीअ ते आहे, तव्हांजी विल पावर ते आहे त तव्हां कहिड़ी चॉइस ते कमु था कयो, यानी तव्हां कहिड़ो रस्तो था वठो। सुठाई ऐं ख़राब में तक़रीबन जीअं उत्तर ऐं ॾखिण में फ़र्क़ु हूंदो आहे या ओभर ऐं ओलह में फ़र्क़ु हूंदो आहे, एतिरो फ़र्क़ु हूंदो आहे। हिकु पासे ॾे वेंदव त ॿियो पासो तव्हां खां पाण ई ॼाणे रहिजी वेंदो। कमिटमेंट पूरो करण जे लाइ माण्हूअ खे सेल्फ कॉन्फिडेंस हुजणु लाज़मी आहे। सेल्फ कॉन्फिडेंस मतिलबु तव्हां में एतिरी विल पावर हुजे, तव्हां में एतिरी स्टीम हुजे ऐं तव्हां में एतिरी ख़ुदि एतमादी हुजे त तव्हां जेको शइ कयो था उनखे आख़िर ताईं पहुचायो पिया। आदतूं माण्हू तब्दील करण जे लाइ बि माण्हू सोचींदो आहे, उहो इरादो कंदो आहे, उहो उन शइ खे हासिलु करण जी कोशिशि बि कंदो आहे त उहा आदत तेसिताईं ख़तमु न थींदी आहे जेसिताईं माण्हू उन में पाण अमली तौर ते दाख़िलु न थींदो आहे। लफ़्ज़नि सां का शइ चवणु ऐं उनखे अमली जामो पाराइण लाइ लाज़मी आहे त असांजो पाण सां उहो वाइदो थियलु हुजे, पाण सां उहो इरादो थियलु हुजे, पाण सां उहे समूरियूं शयूं या कमिटमेंट थियलु हुजे त असांखे हीअ शइ करणी आहे, उनखां पोइ ई तव्हां करे सघो था। तव्हां ॾिठो हूंदो त आम तौर ते माण्हू उथनि सां ई वॾा ख्वाब ॾिसणु शुरू कंदा आहिनि, यानी वॾियूं वॾियूं शयूं। बिल्कुलु ख्वाब वॾा हुजनि पर स्टेप त नंढा खजंदा आहिनि। तव्हां नंढा नंढा स्टेप्स, जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था त तव्हांखे केरु थो चए त तव्हां एट ए टाइम 3 कलाक, 4 कलाक, 5 कलाक पढ़ो। थोरे टाइम खां शुरू कयो, अधु कलाक खां, कलाक खां, ऐं उनखे पोइ आहिस्तगीअ सां वधाईंदा वञो। इहा ई कमिटमेंट थींदी आहे जेका तव्हां पाण सां हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको माण्हू पाण सां कमिटमेंट करे थो कंहिं बि कमु करण जे लाइ, उन ते पूरो नथो लहे त पोइ तव्हां कीअं था यकीन करे सघो त उहो ॿियनि सां जेको कमिटमेंट कंदो या ॿियनि सां जेको इरादो कंदो, ॿियनि सां जेको वाइदो कंदो उहो पूरो करे सघे थो। हमेशह जजमेंट माण्हूअ जी पाण सां ई थींदी आहे। असां वटि जॾहिं बि का बि शइ असां एक्शन या अमल शुरू कंदा आहियूं त उन सां पाण सां सीरियस न हूंदा आहियूं। जेको माण्हू संजीदगीअ सां का शइ करणु चाहींदो आहे ऐं संजीदगीअ सां अॻिते वधंदो आहे त उहो ई उनखे बहितरीनु नमूने सां करे सघे थो। बाक़ी हिकिड़ी शइ माण्हू शुरू कंदा आहिनि ऐं उन सां वेल कमिटेड न हूंदा आहिनि त उहे ई नाकाम थींदा आहिनि पिया। पाण सां जेका कमिटमेंट कयो, जेको इरादो कयो, जेको गोल मुक़ररु कयो, उनखे तेसिताईं जान न छॾियो जेसिताईं उहो ख़तमु नथो थिए या उहो पूरो नथो थिए। वेल कमिटेड पर्सन मुआशिरे में इज़त जी निगाह सां ॾिठा वेंदा आहिनि ऐं जेके माण्हू वेल कमिटेड हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ी शइ ॾाढी असली सुठी हूंदी आहे। उहा कहिड़ी त उहे ॾाढा बुर्दबार ऐं फर्म वारा हूंदा आहिनि। उन्हनि में सोच ऐं शऊर हूंदो आहे ऐं उन बुनियाद ते हू अॻिते वधंदा हलंदा आहिनि। कमिटमेंट जे लाइ जेको बि तव्हां इरादो कयो था उनखे पूरो कयो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।